हेलो हेलो मोहतरमा कैसे ॻाल्हाइणो आहे? जी मूंखे इंतज़ार साहब सां ॻाल्हाइणो आहे। जी मां ॻाल्हायां पियो, पर तव्हां केरु था ॻाल्हायो? मां त बेनौ छोकिरी थी ॻाल्हायां। पर फोन करण जो सबबु? इंतज़ार साहब तव्हां मुंहिंजी का मदद करे सघो था? कहिड़े क़िस्म जी? मां हिकु घर जी कैदियानी आहियां। मुंहिंजे कैद जो सफ़र ॾाढो तवील तो थींदो वञे। प्लीज़ इंतज़ार साहब मूंखे हिन कैद मां निजात थी घुरिजे। प्लीज़। ओह माय गॉड। इंतज़ार साहब मुंहिंजे ॾींहंनि ऐं रातनि में ज़हर भरिजी वियो आहे। असांजे घर जी ख़ुशी को चुराई खणी वियो आहे। ईंदड़ हर लम्हो मुझे लाइ हिकु नई शिकस्त तो खणी अचे। इंतज़ार साहब शिकस्तनि त मूंखे हाणे थकाए वेठो आहे। ज़िंदगी जो पार मूंखां खणियो नथो वञे हाणे। इंतज़ार साहब छो असांजे मुक़द्दर में जीत न आहे लिखियल? छो असां हमेशा हार खाऊं था? प्लीज मूंखे ॿुधायो। प्लीज इंतज़ार साहब ॿुधायो मूंखे। अदा तव्हां मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधो। अदा असांजी कुझु मजबूरियूं आहिनि, सो असां अवां को अरूज जो रिश्तो नथा वठी सघूं ऐं अॼु खां उहा अरूज ऐं शहज़ाद जो मामलो टुटल सम्झो। आई एम सॉरी। रिश्ते टुटण खां पोइ बेबसी मूंखे ॾाढियूं ख़तरनाक तरगीबूं ॾेई रही आहे। समझ में नथो अचे त छा कयां। पर इहा ट्रेजेडी रुगो अवां सां पेश न आहे आई। हिते त हर ॿी छोकिरीअ जा ख्वाब ज़रा पुज़ा थियनि था। संदसि अखियुनि में लुक लॻे थी। संदसि वजूद में वारी जूं पिटूं लहनि थियूं ऐं संदसि मथे में वधंदड़ सफ़ेदी संदसि ज़िंदगी में ज़िलज़िलो आणे थी। पर मुंहिंजा त सभु रस्ता मायूसी था वञनि था। मुंहिंजे रद्द थियण जो एहसास मुंहिंजो मांस पटींदो थो रहे। अखियुनि जे दग ते ओजागनि जो हुजूम अची बीठो आहे, जेको आराम खे वेझो अचण ई नथो ॾिए।
साण सां तव्हांखे ख़बर आहे घर जी हर शइ पंहिंजी पंहिंजी जान ते रखियल आहे मुंहिंजे सवाल जो सफ़र तेज़ीअ सां जारी आहे हलनि छो प्लीज़ मुंहिंजी हेल्प कयो अवां त अञा ताईं मूंखे पंहिंजो नालो बि न आहे ॿुधायो त तव्हां केरु आहियो पर मां तव्हांखे सुञाणा थी मूंखे कीअं छा अवां मूंखे अॻु में कॾहिं ॾिठो आहे बिल्कुलु किथे हिकु मैगज़ीन में अव्हां जो इंटरव्यू पढ़ियो आहियां फोटोग्राफ्स भी ॾिठा हुया ॾाढा सुठा हुया अच्छा आई सी बाबा जन भी अक्सर अव्हां जे बारे में ॿुधाईंदा रहंदा आहिनि बाबा जन छा नालो आहे अव्हां जे बाबा जो इहो पोइ ॿुधाईंदसि अव्हां मूंखे इहो ॿुधायो छा अव्हां मुंहिंजी ज़बान जी रफ़्तार खे रोके सघो था मां भला हुनखे कीअं थो रोके सघां उरूज खे त ज़वाल अचणो ई आहे अव्हां खे मुंहिंजे नाले जी ख़बर आहे छा 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 अव्हां जो नालो उरूज आहे जी जी हाँ हैरत आहे हेल्प घुरो था ऐं पंहिंजे नाले जी तस्दीक बि हबकंद था करियो इंतज़ार साहब हिन में हैरत जी का बि ॻाल्हि न आहे मर्दनि जे हिन मुआशरे में त औरत सदियनि खां ईअं ई हबकंदी ॻाल्हाईंदी आई आहे जे मुंहुं में ॻाल्हायो त कहिड़ो गुनाह कयो था ॿुधायो मुझे ख्याल है त हींअर कोई अचे थो मां तव्हांखे वरी फोन कंदसि